नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट पुलिस जो धाड़ेलनि खिलाफ़ ऑपरेशन अॼु 7 ॾींहं बि जारी है। पुलिस पारां 8 मुगवी बाज़ियाब कराए ऐं हिकु धाड़ेल मारण जी दावा कई है। कंदकोट पुलिस जो 7 ॾींहं बि अगवा थियल मुगवियुनि जी बाज़ियाबी लाइ दुरानी महर कचे जे इलाइक़े ॻोठ क्यास भइयो में SSP कश्मीर कंदकोट जी सरबराही में ऑपरेशन जो सिलसिलो जारी है। ऑपरेशन में जदीद मशीनरी, बख्तरबंद गाॾियूं ऐं 200 खां वधीक पुलिस एहलकारनि हिसो वरितो, जॾहिं त पुलिस जी मुसलसल 6 ॾींहनि जे ऑपरेशन में 8 मुगवी बाज़ियाब कराइण जी दावा कई वई है, जंहिंमें पुलिस एहलकार अता मोहम्मद बाजकानी, चौकीदार पुनल बलकानी, खैरपुर ज़िले सां तालुक रखंदड़ फनकार मुजम्मिल भट्टी, दरबाल भट्टी, इखलाक भट्टी, सोहेल भट्टी, गड़ी खेड़ो वासी, अब्दुल्ला डहाणी, अब्दुल तरीन बिरोही शामिल आहिनि। पुलिस रिपोर्ट मुताबिक़ ऑपरेशन में पुलिस ऐं धाड़ेलनि विच में हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां मुक़ाबिलो पिणु थियो। मुक़ाबिले जे दौरान गोलियूं लॻण सबबि 2 धाड़ेल अनवर भइयो ऐं मियांदाद भइयो ज़ख़्मी आहिनि, जॾहिं त हिकु धाड़ेल मारिजी वियल धाड़ेल जी सुञाणप फयाज़ जागरानी वल्द नवाब जागरानी तौर थी है, जंहिं ते ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते फुरन चोरनि ऐं क़त्लनि ऐं अगवा जा केस पिणु घुर्बल हुआ। हिन मथां शहीद SIP अली हसन बरखाणी ऐं शहीद DSR जावेद इकबाल जे केस में घुर्बल हो। वधीक पुलिस जो चवणु हो त ॾोहारियुनि जो घेरो तंग करे छॾियो। जेसीं ताईं हिकु ॾोहारी कचे में हूंदो उन वक़्त ताईं ऑपरेशन जारी रखियो वेंदो। अमन अमान जी सूरत बहितर बणाइण पुलिस मथां फर्ज़ आहे। असीं पंहिंजे फर्ज़ में का बि कोताही बर्दाश्त न कंदासीं। ॾोहारी छो न केतिरो ताक़तवर हुजे, कानून खां को बि मथां न आहे। कानून सभिनी लाइ हिकु आहे। मुगुनि जी बाज़ियाबी धाड़ेलनि जी बर्बादी ताईं आहे। ऑपरेशन जारी रहंदो। ॿिए तरफ़ हिन वक़्तु इलाइक़े में खौफ़ वारो माहौल आहे। धाड़ेल वटि 3 मुगवी पिणु कैद आहिनि, जंहिंमें कंदकोट वासी नलकनि जा मिस्त्री, हिबत रोड दुकान ते कमु कंदड़ नसरुल्ला मीराणी ऐं मोहम्मद मीराणी ऐं ॻोठ बहरम खान बाजराणी वासी अब्दुल सोबान बाजराणी शामिल आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।